अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां आरिफ सुमरो। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं ज़हर ज़िंदगी जे सेट ते, जंहिंमें मां करेक्टर करे रहियो आहियां उठे जे साले जो बिलाल जे नाले सां मुंहिंजो करेक्टर आहे। ऐं कुझु दोस्त चवनि पिया त ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि थी चुको आहे ऐं यूट्यूबर्स कुझु अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था पिया। नया यूट्यूबर पंहिंजी चैनल्स खे प्रोमोट करण लाइ अहिड़ियूं ग़लति अफ़वाहूं ऐं सीरियल जे लाइ ॿुधायूं पियूं वञनि। सो उन में का बि सदाकत न आहे। हिन वक़्तु असीं ज़हर ज़िंदगी जे सेट ते मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु मौजूदु आहे ज़हर ज़िंदगी सीरियल जो DOP उस्ताद सागर आराई साहब। सो सागर आराई साहब सां तव्हांखे मुलाक़ात करायूं था ऐं ड्रामे जे लाइ जेकी बि अपडेट्स आहिनि ऐं ड्रामो कॾहिं ऑन एयर थिए थो, सो उन वाले सां अदा सागर आराई सां ॻाल्हि कयूं था। अचो तव्हांखे मिलायूं। जी दोस्तों, असां सां गॾु आहे ज़हर ज़िंदगी सीरियल जो DOP उस्ताद सागर आराई साहब ऐं राशिद तुन्यो साहब। सो असीं उन्हनि खां अॼु पुछूं था, जेकी माण्हू चवनि था पिया त ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि थी चुको आहे, ईअं हरगिज़ न आहे ऐं ड्रामे जी रिकॉर्डिंग हली रही आहे। वधीक पुछूं था उस्ताद सागर आराई खां। अस्सलाम दोस्तों, या अली मदद दोस्तों, हिन वक़्तु असां ज़हर ज़िंदगी सेट ते मौजूदु आहियूं ऐं जेको ड्रामो चवनि था दोस्त त बंदि थी वियो आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। कुझु टेक्निकल मसइला आहिनि, कुझु प्रॉब्लम आहिनि जेके फेस कयूं पिया ऐं इंशाल्लाह ड्रामे रिकॉर्डिंग तव्हां हींअर ॾिसो पिया, ड्रामे रिकॉर्डिंग हली पई ऐं बसि ड्रामे 2 टे ॾींहं में ड्रामो वरी ऑनर थींदो। तव्हां जेका ॾिसो पिया, तव्हांजी मोहबत आहे, असांखे पसंदि कयो था, ड्रामो पसंदि कयो था। ड्रामो बसि 2 ॾींहं खां पोइ ड्रामो वरी ऑनर थी ईंदो ऐं इंशाल्लाह तव्हांखे ड्रामो हाणे जेको क़िस्तूं तव्हांखे ॾिसंदो त इंशाल्लाह तव्हांखे मज़ो ईंदो। ड्रामो बंदि न थियो। जेको बाक़ी यूट्यूब ते चवनि था त फलाणे मां गुज़ारे, फलाणे मां वाक़ई कंहिंजी मां गुज़ारे वई। असां दोस्त आहे लाला फयाज़ अहमद, उनजी वालदा गुज़ारे आहे। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उन मां जे लाइ मग़फ़रत जी दुआ कजो ऐं ड्रामो इन करे बंदि न थियो आहे। ड्रामे जो हिसो आहे ऐं असां हुन सां गॾु आहियूं इन दुख वारे वक़्त में। ऐं वधीक थैंक यू सो मच।